शोबिस जा फनकार पंहिंजे पुरस्कारनि जे करे ई मक़बूल थींदा आहिनि ऐं दौलत ऐं शोहरत कमाईंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि पुरस्कारनि खे ई साणनि मिलण लाइ धिका खाइणा पवंदा आहिनि। फनकारनि खे इहा ख़बर नाहे हूंदी त केरु संदन केतिरो मदाह आहे ऐं हू ॼाणाई या अणॼाणाईअ में संदन दिलि टोड़े छॾींदा आहिनि। चवंदा आहिनि त ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं अव्हां सां बि ईअं ई थींदो आहे। अहिड़ो ई शिल्पा शेट्टी सां बि थियो। जॾहिं हू आर्नल्ड श्वार्ज़नेगर सां मिलण वई त खेसि साणसि मिलण न ॾिनो वियो। न रुॻो इहो पर शिल्पा पहिरियों उघाड़ी आर्नल्ड ॾांहुं वई जंहिं ते बॉडीगार्ड खेसि धिका ॾिना। शिल्पा जे मुड़ुस गार्ड खे ॿुधायो त ही हिकु भारतीय अदाकारा आहे। तंहिं बावजूदि गार्ड सख़्ती कई। ही उहो वाक़ियो हो जंहिं शिल्पा शेट्टीअ जी ज़िंदगी तब्दील करे छॾी। शिल्पा शेट्टी पहिरियां मदाहनि सां न मिलंदी हुई ऐं हाणे पंहिंजे मदाहनि सां सेल्फियूं कढाईंदी आहे छो त खेसि ख़बर पइजी वई आहे त जीअं हुन जी आर्नल्ड सां मिलण जी ख़्वाहिश हुई ऐं दिलि टुटी पई हुई तीअं हू कंहिं ॿिए जी दिलि न टोड़ींदी। अहिड़ो वाक़ियो ताज़ो हिकु इंटरव्यू में शिल्पा शेट्टी पाण ॿुधायो। शहनाज़ गिल खे इंटरव्यू ॾींदे हुन चयो त हू पंहिंजे पुरस्कारनि खां विथी ते रहंदी हुई पर हिक वाक़िए खेसि सोचण ते मजबूर करे छॾियो ऐं हाणे हू कंहिंखे बि साणसि गॾु फोटू कढाइण खां नाहे रोकींदी। शिल्पा शेट्टी जो चवणु हो त संदसि रवैये में तब्दीली उन वक़्तु आई जॾहिं खेसि हॉलीवुड अदाकार आर्नल्ड जे बॉडीगार्ड धिका ॾिना। संदसि चवणु हो त मां किथे वई हुयसि ऐं उते होटल में आर्नल्ड बि मौजूदु हो जेको कंहिं तक़रीब में शिरकत लाइ आयल हो। मां खुलियुनि वारो सैंडल पहिरियो हो ऐं जॾहिं मां खेसि ॾिठो त सैंडल लाहे मुड़ुस खे चयो त मां आर्नल्ड सां फोटू कढाइण चाहियां थी। भारतीय अदाकारा मूजिबि मां आर्नल्ड ॾांहुं डोड़े वियसि पर उते संदसि हिकु थुल्हो मतारो बॉडीगार्ड मौजूदु हो जंहिं मूंखे साणसि मिलण न ॾिनो ऐं धिको बि ॾिनो। शिल्पा शेट्टी जो वधीक चवणु हो त संदसि मुड़ुस राज कंद्रा खे इहो मंज़र ॾिसी ॾाढी कावड़ आई ऐं हुन चयो त केरु औरत खे कीअं रोके सघे थो। हुन चयो त छा अव्हांखे ख़बर आहे त ही हिकु भारतीय अदाकारा आहे। शिल्पा जो चवणु हो त उन जे बावजूदि गार्ड खेनि आर्नल्ड सां मिलण न ॾिनो ऐं संदसि दिलि टुटी पई पर बाद में ख़बर पई त शिल्पा ऐं आर्नल्ड ॿीहर हिकु तक़रीब में गॾु शिरकत कंदा। शिल्पा शेट्टी मूजिबि ॿिए ॾींहुं जॾहिं असां तक़रीब में मौजूदु हुआसीं त आर्नल्ड खे ॿुधायो वियो त ही हिकु भारतीय अदाकारा आहे। तंहिं बाद हुन मुलाक़ात कई ऐं तस्वीर बि कढाई।